मथो चटण अचे वई। अलाह करे तलाक वारो किसो यादि न हुजेसि, न त मरी वियासीं। मोरा तयारु आं। छो अधी मल वणंदी आहे छा? अधी ॿोली असांजे तर जी, तोखे त ख़बर आहे मट आहे। माना तयारु आं, माना ख़ुशि आं। असां तयारु आं तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं को कमु शुरू करण वारा हुजूं, पोइ पुछंदा आहियूं त तयारु आं। चङो हाणे ख़ैरु उशी वियो। ससुण खे कोसो भतु खारायां, काथे थी चरे? चरंदी को मेंह आहे? ॿोली अधी असांजे तर जी। माना मां पुछां थी त काथे आहे मूमल? हिते ई हूंदी। ख़ैरु त आहे। हा, मूंखे चयां हुयईं त ॿिए वारे अचे त मूंखे इहो तलाक वारो किसो पूरो करे ॿुधाइजांइ। तूं पोइ दफ़े पूरो करे वई आहीं अदी? न न, मूंखे यादि आहे। मां वारो छोरो टुभे पियो त हलो हल, पोइ मां किसो पूरो न करे सघी हुयसि। अबाड़े हे काॾो अचे वई? हे त वरी तलाक वारो किसो शुरू कंदी। भॼी जान छॾाए। अधी माशूका काथे आ? मां तोखे ई पई ॻोल्हियां। अधी चाक न थी पई आहियां, मोशन थिया आहिनि। अला आराम कंदो वे त तलाक वारो किसो पूरो कयूं। अधी दिलि त मुंहिंजी बि ॾाढी आहे, पर हर हर वॉशरूम तो वञिणो पवे न। ख़ैरु आहे, अधी साई साई करे ॿुधाईंदी माए। वरी तूं वञ जाए वॉशरूम में ॿ टे बश हणी अची वरी ॿीहर ॿुधाईंदी माए। ख़ैरु आहे, हिकिड़े हंधि में ज़रूरु थोरा आहे माण्हू ॿुधाए। बीह त भला थी ऐं मोटी थी अचां। टर्त टर्त ॿुधऊं त दुंबी मोटी आई आहे। वरी कॾहिं अॼु पाती आहे? मां बि नूरा ॻाल्हि कई। इहा माई न आहे, रेडियो आहे रेडियो। न को सेल था सड़नसि, न को सिग्नलनि में का रुकावट थी अचेसि। बटण हणी छॾी त पोइ चलियो चल लॻी पई आहे। मूंखे ठुफ न वणाई। वात जी जो किनी आहे, काॾो वणंदी कंहिंखे। ॿी ॻाल्हि ॿुधाए। वरी कहिड़ी? नाज़ी जो संग वठण आई आहे। अल्लाह, शौरी जी चइबो त डिमांड हाए आहे न। शौरी जी डिमांड न आहे, डिमांड आहे सरकारी नौकिरी जी। इहा ॻाल्हि ॿीहर बि चवंदी। न पढ़ियासीं न कढ़ियासीं, भई जेको मग़ज़ में हयूं उन सां लाहूं लही ऐं वेही रहियूंसीं। पढ़ियल लिखियल हुजूं हा, ॿिया ॿिया रिश्ता अचनि हा, पुसण भेटो कर वारो घर हुजे हा, मालिक बि ॾिसी ॾियनि हा न। ज़ाहिर आहे पुछनि हा असां को त हे मुड़ुसु ॾियूं न ॾियूं। असां त जेको मथे में आयो हणी छॾियूं, बसि पंहिंजो ॿार लाहे छॾियो, पोइ असां जहिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं। बसि अधी मुक़दर जी ॻाल्हि आहे। ज़िंदगानी जॾहिं गुज़ारे छॾीसीं त पोइ ख़बर पई त ज़िंदगानी त हीअं हूंदी आहे। भला ॾे त हवाल, अधो क़ुर्बान राज़ी थींदो। छा थी सम्झे? ॾींदो धीअ हिते मुश्किल। मूंखे नथो लॻे। बाक़ी दुंबी का पटी पढ़ाएसि त पोइ ॿी ॻाल्हि आहे। चाची माशूका मुंहिंजे ख़्याल में राज़ी न थींदी। इन पौड़ी जो त नालो ई न वठु। इहा त ॿी रिथर थी वेठी आहे। मार का पवेसि। वरी कहिड़ी? इहा थी चवे त नाज़ी भितर खे ॾियूं। हो मासूम, हो लाग ढर त माई। हाणे हे जॾहिं जवान थींदो त हो 40 में वञी पुॼंदी। इहो ठहे थो रिश्तो? अॼु तो वारी ससु जो आहे दिमाग़ ख़राबु। हे माउ जॾहिं छो कर। अॻे दौरु हूंदो हो, मञा थी त अॻे कंदा हुआ ईअं। अॻे नीति पती लिहाज़ हो, वॾी नंढाई हूंदी। को घर में जहिड़ो थींदो त वॾड़ा वेही करे हुनखे सुलझाईंदा। अॼो का ॿार ॿुधनि था? न न, वॾड़नि खे लिफ्ट कराइनि त मूंखे ॿुधाए त सही। सॼी उमिरि पिटींदो आहे, सॼी उमिरि मां ॿुधायां थी। इहो कमु कॾहिं बि न कजांइ। मां त नी चवण ते लॻी आहियां। ॿियो न त ॼाटरो मां वारो अधी खे चवां, कावड़ जी घरो निकिरी वियो। पोइ अचे उन ॻाल्हि त छोकिरी खे तलाक ॾिनी हूंदई। न न, पोइ त माफ़ियूं तलाफ़ियूं थियूं। अचे हथनि ते पेर रखियईं, चए तोखे मां ससु कॾहिं न आहे सम्झो। तूं माउ आहे मुंहिंजी, मूंखे माफ़ु कर। मां रोई ॾिनो। मां चयो बा जे तूं दिलि सां तो माफ़ी वठे त मां तोखे माफ़ु कयो। तलाक बाक़ी कीअं थी इहो ई त ॿुधायां थी न। मां धी हिनखे माफ़ु कयो। माफ़ु जो कयोमांसि त ख़ुशी में लॾुनि जो ढॿो वठी आयो। लॾुनि जो ढॿो जो आयो त मां मिठाण जी शौक़ीन। मां चयो मूंखे घणो ॾियो। उन ते मां वारे ॼाटे जी मां सूंड विधो। मूंखे बि आई कावड़। मां पंहिंजी धीअ सताबी को ढॿो फुरियो कावड़ में। हिकु लॾूं, ॿियो लॾूं, टियों लॾूं, उछलींदी पई वञे। हा, पंहिंजे पेट में पई उछलियां। वॾी आराम मिलिया आदि। ढॿो ख़ाली करे ॾिनो मान, तॾहिं बि ॼाटे मां वारे अल्फात न चयो अधी। अहिड़ो सदोरो। बाक़ी माणस खे मिर्चनि वधो, पोइ माना माउ छोकिरे खे तलाक खां वरगिलायो। न न, पोइ त वरी सभु सही थी वियासीं न। छोकिरो ॿियो ढॿो वठी आयो। मिठाई जो माई ॾिठी
त असुल ठरी पई वरी वेही मानी खाधी आहे वाल क्या आहिनि तलाक बाक़ी उहा त हिसा पोइ थी आहे उहो ई त पुछां थी त कॾहिं थी आहे अधी मां मिठाई खाई वेठसि मस त सता बि चांहि करे आई पोइ तूं चांहि धिकी हूंदी कम जी ॻाल्हि छो न कंदी आहे रुगी थी खाइण पीअण जूं ॻाल्हियूं काॾे काॾे छॾेसि मोशन त सघे ई केला खारायोसि सही थी वेंदी अलाह जे नाले ते मां मिसकिन नाबिन जी मदद कयो करे मां ग़रीब आहियां करे मूंखे 10 रुपया ॾियो करे निभागी तूं आ छा करे टरी टारो कर करे भरगण जी रोज़ लत ॾींदी आहे छा करे शकी नथी थिए पिनंदे शकी त थियां थी करे पर नथी पिना त बुख थी मरा करे छड़ी छड़ी त ढेला अघ हाणे कॾहिं खां शुरू कयो थी इहो धंधो अॼु 5 ॾींहं आहे करे ॾियारी घणी थी लॻई 700-800 था थियनि करे कसम थी क़ुरान जो सफ़ा घटि न करे 700-800 कमाइण जी शिकिल थी चङो भलो पढ़ियल लिखियल नथो कमाए जो के दौर में कराची में फ़क़ीर 3000 खां 5000 था कमाइनि करे उहा पोइ कराची आहे भेण हे ॻोठ आहे हिते पाणी मुख़्ती बिजली मुख़्ती काठी किली मुख़्ती हेॾी वॾी जाइ जा 500 था वठनि जा 1000 मसवाड़ उते हेतिरी चती ॾींदा बि त माना हज़ारनि में हुनजी मसवाड़ हूंदी भला इहो हवाल त ॾे पिनण जो छो सोचे हिन में जेतिरी महिनत न करे ओतिरो पैसो बि आहे करे नौकिरी में वरी इहो आहे त जेतिरी महिनत कर पैसा ओतिरा ई न करे इज़त नफ़्स बि का शइ हूंदी आहे हिन मुल्क में इज़त नफ़्स खे ॾिसंदी न करे त बुख मरंदी करे कमाए जेतिरो कमाए सघे थी कमाए करे चङो तूं वेही ऐं पिन मां हलां थी बाक़ी पैसा ॻणाइणा हुजनि त मां ॾे अचिजांइ खणी 100 रुपया मूंखे बि ॾिजांइ ख़र्ची घणी ॾींदी अथई सॼा सही आहे न इते बि पंहिंजो फ़ाइदो करे करे न ॿिए खां सोचिजांइ करे किनी करे कुती करे हल दफ़ा थी करे इहो ई त ॿुधायां थी न मां दीन खे माफ़ कयो ये लड्डू जो डब्बो थी खिले छा इहो ई त ॿुधायां थी न मां दीन खे माफ़ कयो हिन ख़ुशी में लॾुनि जो डब्बो आंदो लॾुनि जो डब्बो जो आहे त मां मिठाण जी शौक़ीन मां चयो मूंखे घणो ॾियो उन ते मां वारी ॼाट जी मां सूंड इहो ई त ॿुधायां थी न मां दीन खे माफ़ कयो हिन ख़ुशी में लॾुनि जो डब्बो आंदो लॾुनि जो डब्बो जो आयो त मां मिठाण जी शौक़ीन मां चयो मूंखे घणो ॾियो उन ते मां वारे ॼाट जी मां सूंड विधो मूंखे बि आई कावड़ इहो ई त ॿुधायां थी न इहो ई त ॿुधायां थी न मां दीन खे माफ़ कयो माफ़ जो कयो हिन खे त हिन ख़ुशी में लॾुनि जो डब्बो आंदो